चंड उहोई जो हित पसी थो पिरीअ खे। तूं चंड उहोई जो हित पसी थो पिरीअ खे। आदत चइजे उनखे ॾींहं जो रोई। हेकां दी होई सां गम पवे सजणे। अस्सलाम वालेकुम। जून महीने जी हल्की तपंदड़ ॾींहुं पुॼाणा ठहंदड़ पुरसुकून रात जे पहिरें पहर आवाज़ नगर जे लाड़ी अंदाज़ सां गॾु बैराजनि जे बस्तियुनि मां असां तव्हां सां मुखातिब। आवाज़ नगर जी सदायत सुखड़ी सजणनि जी सार सां गॾु मशीन सहकारी साथी अला बचायो बोलाणी ऐं आऊं आहियां समाज जी ख़िदमत में सनावला शेराणी। दुआ त शाल जिते बि हुजो सुखिया हुजो। रातिनि जी छातियुनि ते सूरनि खे लोलियूं ॾेई सुमारनि जा जतन कंदे तोड़े जो चंड खे बि चिड़ाए विझूं था, पर सूरनि जी काथो वाई दिलि ॼाणे सघे थी जेका कची उमिरि में प्यार जे सैलाब में लपेटजी फो जवानी में आजी थी वञे। फो जवानी में वार चांदी थियणु केॾो न वॾो अलमियो आहे। जिन्हनि महबूबी माणतान जे ओसीड़े में अछा वार करे छॾिया हुजनि, उन्हनि जे महबूब कंहिं ॿिए जी सेज ते आरामी हुजनि त दर्द जी उन कैफ़ियत में धड़कंदड़ दिलियूं ऐं रोंदड़ अखियूं वसंदड़ बरसाति में अभरे अजे मिसल थी पवंदियूं आहिनि। न चाहींदे बि गमनि जे महासागर में उहो वजूद गोता खाईंदो रहंदो आहे। केॾो न अज़ियतनाक लम्हो हूंदो आहे जॾहिं को पंहिंजो पाण खे ठाहिण जी उमिरि में बि ड्राहींदो रहे थो। ॿांह सिरांदे करे सुम्हण जूं हसरतूं खणी उजागनि जी आतिश अखियुनि में रखे थो। मंज़िल जी खोजना में पेर पिथूं करे थो त अधरा में रुली वञे थो। दिलि जे सहरा में फुटंदड़ मुहबत जा गुल कंहिं गले जो हार थियण बजाए कुमाइजी वेंदा आहिनि त अखियूं वसी पवंदियूं आहिनि। वसियूं थियो वसनि अखियूं ओहिरा करे, वसियो थियूं वसनि अखियूं ओहिरा करे। कहिड़ी मजाल मींहं खे जो ईअं थी अचनि, जेकर मुहब मिलनि त बि रहंदियूं कीन रोअण खां। अखियुनि जूं अदाऊं बि अजीब हूंदियूं आहिनि दोस्तो। कॾहिं किन अखियुनि में घर करे वांगी लाटुनि जा टिक ॿधी वेंदियूं आहिनि त कॾहिं न सुम्हण जो ज़िद करे सॼी राति रोंदियूं रहंदियूं आहिनि। पर अखियुनि खे केरु सम्झाए जे रोअण सां रेझनि त रातो ॾींहुं रोवां। आणे लुड़क अखियुनि में पेरें मंझि पवां, धरती सभु धोआं लुड़कनि मंझि लतीफ़ चवे। गुलाबी वेस मथे भंवरनि जियां आशिकियूं अर्पींदड़ जवानियूं जॾहिं ख़ुदकुशियूं करे छॾींदियूं आहिनि त मुहबतनि तां एतबार खजी वेंदो आहे। सारो जहान नफ़रतनि जी बाहि लॻे थो। प्यार लफ़्ज़ निड़ी में कंडे जा छुपी वेंदो आहे। दिलि चाहींदी आहे त मुहबतनि जा आलम बरदार सॾाईंदड़नि ते ड्रोन हमला करे खाक में मिलाए छॾिजे। पर छा कजे पंहिंजे अख़्तियार में पाण बि नाहियूं हूंदा त पोइ राजनि ते हुकूमत कीअं था करे सघूं। रूह किताब ते मौजूदु माण्हू जॾहिं मिलण खां महांगा थी वेंदा आहिनि तॾहिं अंदर मां आहियूं ई निकिरंदियूं आहिनि ऐं असां उन आहुनि दाहुनि खे आवाज़ नगर जो नालो ॾेई पहुचायूं था। अव्हां जे करे अव्हां बर्दाश्त करियो था इहे बि लख थोरा। डिगी विछोटी पुॼाणा आवाज़ नगर में पेर पाईंदे प्रोग्राम सजण जे सार खे ॿुधंदड़ सभिनी प्यारनि जा लख थोरा। साथियो, वक़्त जी वाटनि में माण्हू फ़िक्र रोज़गार में एॾो त उलझी वेंदो आहे जो हुनखे कॾहिं बाजपे जो किनारो नाहे मिलंदो। ज़िंदगी जी चौवाटी ते जीअण जा जतन कंदे पाण फ़क़ीर सिफ़त माण्हू अलाए केतिरियूं कोशिशूं करे था, पर अलाए छो न अॼु पोइ माणे सघिया आहियूं न ई कॾहिं दिलि खे सुकून मिलियो आहे। दिलि धरती मुंझारनि में मुंझल रहे थी ऐं असां ॾींहं ब ॾींहुं ॾिबरा थींदा वञूं था। अॼु पे जूं ही हक़ीक़तूं मूंखे नथो लॻे तिन जहान में माणे सघजनि, पर वरी बि प्यार पंहिंजा सिक उकीर जो अणमयो प्यार खणी हलंदड़ उन्हनि प्यारनि खे जेकॾहिं जीअं में जायूं ॾिनियोसीं
त जहान जन्नत थी पवंदो। शामिल प्रोग्राम कंदासीं तव्हांजो मुहबतूं मवाद कमेंट जेके अवां इलाही सॼी सिक ऐं उखीर मां अणम इंतज़ार खां पोइ वरी बि मिलण ते मुर्की आजा कंदे मोकिलियो आहे। बाज़ार सेवण मां अज़ीज़ला सिंधी जियो लिखी यादि कयो। फ़कीर असला संजराणी वेलकम महबूब साईं लिखी यादि कयो। मुफ़्तू साईं तव्हांजो तमामु साईं यादि कयो। ॻोठ हाजी रोस्तम महरी कड़ियो गंवर बदीन खां इनायत महरी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तू साईं तमामु साईं यादि कयो। समीला लगारी मलकानी शरीअ मागन मां साईं कहिड़ा हाल आहिनि लिखी यादि कयो। भेद कुर्ब साईं तमामु साईं यादि कयो। ऐं नरपत सिंह सोडा ज़बरदस्त डी लिखी यादि कयो। मोहम्मद ख़ालिद मलकानी लगारी अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तू साईं तमामु साईं यादि कयो। सेठा जा खां बहितरीन दोस्त सादतल्ला सोहतो अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मुफ़्तू साईं तमामु साईं यादि कयो। खेताराम रेबारी वाह लिखी यादि कयो। अब्दुल मालिक लगारी मलकानी शरीअ मागन मां साईं यादि कयो। ऐं मलकानी शरीअ मागन मां इम्तियाज़ लगारी बि साईं नाए विसारियो। आसिफ़ अली लाशारी सलामत लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मुफ़्त साईं तमामु असां लाइ वक़्तु करियो साईं यादि कयो। तव्हांजी मुफ़्तनि जा असां बेहद थोराइता इनायत असां यादि कयो। मुफ़्त साईं तव्हांजो इनायत अली मेहरी ज़ेब लगारी ऐं बहादुर अली जानियरो खे तव्हां सलाम चया आहिनि। तव्हांजा सलाम पहुची चुका। मुफ़्त साईं तमामु असां लाइ वक़्तु करियो। मलकानी शरीअ मागर मां शरीफ़ लगारी साईं यादि कयो। मुफ़्त साईं तव्हांजो सैयद निसार अली शाह हाय लिखी यादि कयो। मुफ़्त साईं तमामु असां लाइ वक़्तु करियो। ऐं असद खान लिस्काणी उर्फ़ सूफ़ी लिस्काणी तरफ़ां सलाम अदा। वालेकुम सलाम मुफ़्त साईं तमामु साईं यादि कयो। ऐं मुर्तज़ा नोड़ियो अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्त साईं तमामु असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजा हाणे मैं प्यार बसनि अखियुनि ते। कचपुर इंडिया खां मोहम्मद मुस्तफ़ा मितवा साईं यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हांजा तमामु असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजा हाणे मैं प्यार बसनि अखियुनि ते। ऐं इनायत महरी तव्हां बहितरीनु प्रोग्राम लिखी यादि कयो। मुफ़्तू साईं तव्हांजो तमामु असां लाइ वक़्तु करियो। मोहम्मद बख़्श जूणे जो पहिरीं प्यारो दोस्त अस्सलाम वालेकुम प्यारा लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तू साईं तमामु असां लाइ वक़्तु करियो। सैयद निसार अली शाह हाय लिखी तव्हां यादि कयो। तव्हांजा हाणे मैं प्यार बसनि अखियुनि ते। हाजी ख़ान बंबरो मलकानी शरीअ मागन मां साईं यादि कयो। बेद कुर्ब साईं तमामु असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजा हाणे मैं प्यार बसनि अखियुनि ते। ऐं पंगरियो टू निदो शहर खां वफ़ा एजाज़ अली मेमण साईं यादि कयो। मुहबतूं वफ़ा साईं तमामु असां लाइ वक़्तु करियो। तव्हांजा हाणे मैं प्यार बसनि अखियुनि ते। जॾहिं बिराज पटन ते का सांवरी सूं कंहिं धनार जे अखियुनि में घर करे वेहे थी ऐं ज़ालिम ज़मानो हुननि जे मिलण ते बंदिश लॻाए थो। नतीजे में उहा अलड़ छोकिरी कंहिं पीउ जॾहिं पीरसनि सां परणाई वञे थी तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। जॾहिं सिंध जी राजधानी कराची में कंहिं सिंधी खे सिंधी हुअण जे ॾोह में विच रोड ते गोलियूं हणी धारिया क़तल कनि था ऐं पंहिंजा वीडियो भरे तमाशा ॾिसनि था तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। जॾहिं दर्सगाहुनि में अदब इख़लाक़ सेखारींदड़ उस्ताद कंहिं मासूम गुरड़नि सां बदफ़ेली करे थो तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। जॾहिं लाड़काणे जे कॉलेज में मन जी मंशा पूरी न करण ते निमरता खे क़तल करे ख़ुदकशी जो त्याग ॾेई हुनजे मुर्दा लाश ते चथरूं करे थो ऐं सॼी सिंध खे साज़िशी क़तल हिकु ड्रामो लॻे थो तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। जॾहिं ॿनी जे टुकड़े जे तकरार तां को गैरतमंद पंहिंजो पलांद वारण जी कोशिश में साज़िशी तौरु धौरे खीर जहिड़ी शफ़ाफ़ सूं ऐं उजरो मन रखंदड़ पंहिंजी भेण या धीउ खे कारी जो कलक ॾेई क़तल करे थो ऐं सिंध दुश्मन वॾेरा जरगो करे उनखे शाबास ॾेई अठनि वहरनि जी मासूम जो संग चटी ॾियारीनि था तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। जॾहिं को आबादगार रेटनि ऐं पाणी लाइ पुरअमन एहतजाज करे थो ऐं रियासत जिबर वारींदे उन्हनि ते लाठी चार्ज हलाए थी तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। सॼी उमिरि सिंधी ॿोलीअ लाइ पतो ॾींदड़ शाइर ऐं फ़नकार पंहिंजे फ़न सां दिलियूं झुमाए थो ऐं पछाड़ी में बीमारी जे बिस्तरे ते माण्हुनि खां ख़ैरु घुरे थो। सिंधी ॿोली सां वाबस्ता ऐं सकाफ़त खां तो का बि सार नथो लहे।
तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी जॾहिं को ग़रीब जो ॿार चणा विकिणी तइलीम हासिलु करे थो। हुन पोड़े पीउ सॼी घर जो बोझ डिॿरे कुल्हे ते खणे थो। उन आस सां तुंहिंजो पुटु ऑफिसर थींदो त सभु ॾुख लही वेंदा। जॾहिं हू कमीशन पास करे त रियासत आर्डर ऐं डिग्री धारियुनि खे विकिणी ॾियनि था ऐं कमीशन पास सिंधी नौजवान फेल करार ॾिनो वञे थो। नतीजे में पोड़े वजूद जो सहारो मायूस थी ख़ुदकशी करे थो। सोशल मीडिया में बड़धक मचे थो पर रियासत जे कख ते नथो सुरे। उनजो क़त्ल केस थियण बजाए ज़ालिम ज़मानुनि जे माइटनि ते चथरूं करे थो। तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी जॾहिं को ग़रीब हारी पंहिंजी न्याणी खे पुटु बराबरि आज़ादाना दर्जो ॾेई हॾां हाल विञाए आला तइलीम लाइ शहर मोकिले थो। उन ते हज़ार ऐं तंदूं थियनि थियूं। सभु बर्दाश्त कंदे पंहिंजो पाण ते फ़ख़्रु करे थो। उहा न्याणी कंहिं शहरी बाबू जे प्यार जे आर में तार तरण जा ख़्वाब ॾिसे थी ऐं हुनजे फिरे में फासी पंहिंजी इज़त ऐं असमत लुटाए छॾे थी। बजाए डिग्री जो खोखलो वजूद खणी जीअरे मरी वियल पोड़े पीउ अॻियां अचे थी ऐं पोड़ो पीउ पंहिंजी न्याणी खे बेहड़ो करार ॾेई मुक़दर ते मयार ॾिए थो। तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी जॾहिं को भोतार कमदार जी चुर्च ते हारी जी मलूक धीउ खे ज़ोरी खणाए मुसलसिल गैंग रेप करे थो ऐं खोखले खे ॿाहिरि फिटो करे थो। सोशल मीडिया में साह पइजे थो। केस कोर्टनि में वञे थो। जज विकिजी वञनि था। कोर्ट जे कठड़े में हुन ते वेश्या जा लक़ब ॾेई उन ते हज़ार ऐं चथरूं करे उनखे बेमौत मारे छॾीनि था ऐं ज़ालिम वॾेरो बाइज़त बरी थी उन छोकिरी खे माइटनि समेत क़त्ल करे ख़ुदकशी जो रंग ॾिनो वञे थो। तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। तॾहिं मुंहिंजी सिंध सुरके थी। ॻोठ साईं जुणेजा खां शौक़त अली जुणेजा साईं यादि कयो। लखे मुफ़्तों असांखे साईं फयाज़ शाह राशिदी ख़ुशी जो लिखी यादि कयो। लखे मुफ़्तों साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो त वञण में प्यार बसनि यकीन ते मलकानी शरीफ़ जे मागनि मां सनाल लॻारे अस्सलाम वालेकुम प्यारा ज़बरदस्त लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो। ॾियाराम ठाकुर ज़बरदस्त प्रोग्राम लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो। नरपत सिंह सोढा सां महिरबानी कई मुफ़्तों साईं तव्हां ॼण में प्यार बसनि यकीन ते ऐं प्रिंस इलियास बलोच अस्सलाम वालेकुम अदा मोहम्मद इलियास पिताफ़ी की तरफ़ से सलाम वालेकुम सलाम मुफ़्तों साईं तव्हांजा सलाम असां दोस्त पुॼी चुका। रहीम लगारी मलकानी शरीफ़ मागनि मां माशाअल्लाह लिखी यादि कयो ऐं साॻे माग मलकानी शरीफ़ जे मागनि मां शाहनवाज़ लगारी ऐं सनाला बम्बरो साईं यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो। मुर्ता नोड़ियो पहिरीं प्यारो दोस्त अलायत कंहिंजी शाइरी चूंड कई तोखे सारे नवाब ॾाढा रुना आहियूं तुंहिंजे विछोड़े में केॾा भिनिया आहियूं। तोखे सारे नवाब ॾाढा रुना आहियूं तुंहिंजे विछोड़े में केॾा भिना आहियूं। जॾहिं खां नवाब जुदा थियो आहीं पल पल प्यारा यादि तूं आहीं। ॻोठ बका नोड़ियो वीरान लॻे थो तोखां सवाइ मुल्क खाइणु अचे थो। मुर्ता नोड़ियो न सघंदो विसारे हरदम हंजू ई हारे थो। वफ़ा एजाज़ अली मेमण पाणी जी जदोजहद लाइ सलाम मुफ़्तों साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो त वञण में प्यार बसनि यकीन ते ऐं मलकानी शरीफ़ जे मागनि मां अब्दुल बासिर लगारे लिखे थो अस्सलाम वालेकुम प्यारा कहिड़ा हाल आहिनि। अला जा करम ठीकु ठाक तव्हां कीअं आहियो उमेद त ख़ुशि हूंदा। ऐं तव्हां लिखियो असांजी हयाती अधूरी रही आहे सिवा तो पीर जे न पूरी रही आहे। असांजी हयाती अधूरी रही आहे सिवा तो पीर जे न पूरी रही आहे। जलायो जलायो असां यार जोबन अकेले जवानी निसोरी रही आहे। नसीबनि ॾुखायो ज़माने सतायो लिखियल ॼण मुक़दर में सूरी रही आहे। कयो को बहानो मिलण जो ज़रूरी भला छो यको यार दूरी रही आहे। अञा को आए अंगण तूं असांजे अञा कोन आए अंगण तूं असांजे वफ़ा दीद दग में चकोरी रही आहे। मलकानी शरीफ़ जे मागनि मां सजाद अली लगारी ज़बरदस्त प्यारा लिखी यादि कयो मुफ़्तों साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो ऐं प्रभु लाल भील साईं यादि कयो। बेद कुर्ब मुफ़्तों साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो साईं यादि कयो त ॼण में प्यार बसनि यकीन ते मलकानी शरीफ़ जे मागनि मां अब्दुल वाहिद लगारी तमामु बहितरीनु लिखी यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो त ॼण में प्यार असां करे कोन विसारंदासीं। अली आबिद मलकानी शरीफ़ मागनि मां संगत खे सलाम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तों साईं तव्हांजा सलाम सॼी संग जे दोष पुॼी चुका। तव्हांजा कुर्बियत तव्हां साईं यादि कयो तव्हां में प्यार बसनि यकीन ते
ऐं मुर्ता नोड़ियो पिरी प्यार दोस्त अमन सरकार जे प्यारे भा मोहम्मद नवाज़ जुणेजो के सिक बरे सलाम। मोहम्मद नवाज़ जुणेजो दोस्त तव्हांजा सलाम पहुची चुका। तव्हांजा कुर्बियत तव्हां बस लाइ वक़्तु कढियो। आवाज़ नगर जो उॾारूं पिरी जे पिंबड़ियुनि में भॻल आरसनि जा लका बासे उथियूं या बुखिया पिंदड़ मासूम अखियुनि मां ॻोड़ो थी किरी पियूं। आवाज़ उॾारूं मेहंदी रते हथनि ते महक बणिजी चिटिजी वियूं या ज़ोरी जी मेहंदी लॻल तरी बणिजी अखियुनि ते बुक रखियो छिंगारियूं थियूं। आवाज़ उॾारूं सुहागनि जी साई चादर जे टोरनि ते टिकूं बणिजी जरकियूं थियूं या के उजड़ियल आशिक जे कारनि लटनि ते चथर बणियूं। आवाज़ उॾारूं पदमणे पेरनि जी पायल जा सुर बणिजी गूंजियूं थियूं या मीरनि जे देगनि में ठिड़कंदड़ चमचनि जा बुखायलनि लाइ केॾारो थियूं। आवाज़ उॾारूं कंहिं पथर दिल माण्हुनि जे शहर में कंहिं महजूबी हसीन परमर खे गाहे वियूं या कंहिं मोहबतनि जे माग जे सादड़े विंगस लाइ ज़हर थियूं। आवाज़ उॾारूं ज़मींदारनि जे गोदामनि में गॾु थियल अनाज ते मड़ियूं या लप अटे जे लाइ सिकंदड़ महिनत कश हारी जे ॻोढ़नि ते मिड़ियूं पर सुंदड़ सभिनी प्यारनि जा लख थोरा। पक सां तो मोबाइल खणी मूंखे ॿुधो हूंदो मुंहिंजे दिलि जा सांवरा धणी मूंखे ॿुधो हूंदो। पक सां तो मोबाइल खणी मूंखे ॿुधो हूंदो मुंहिंजे दिलि जा सांवरा धणी मूंखे ॿुधो हूंदो। असां न वणियासीं गुंज मुंहं में विदा हूंदई अव्हां जी इहा बि सखा मूंखे ॿुधो हूंदो। मलकानी शरीफ़ मागन मां ज़ेब लॻारे पिरी प्यारो दोस्त असां यादि कयो मुफ़्त सां तव्हांजो असद खान लिस्काणी उर्फ़ सूफ़ी लिस्काणी सलाम अदा ख़ुशि जो मलकानी खां असद खान लिस्काणी। वालेकुम सलाम मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो त ॼण मैं प्यार बसनि अखियुनि ते ऐं प्रभु लाल भील तव्हां लिखियो अदा कहिड़ा हाल आहिनि। अदा हिकु शाइर थिए सिंध ते साईं सिंध जी शाइरी मोकिलियो त ज़रूरु असां प्रोग्राम में शामिलु करे छॾंदासीं। तव्हांजा कुर्ब तव्हां असां लाइ वक़्तु करियो साईं यादि कयो मलकानी शरीफ़ मागन मां शाहनवाज़ लॻारे घणे तइदाद में प्यार मोकिलिया असां तव्हांजा बेहतरु रहता ऐं विशाल रेबारी तव्हां लिखियो मिठा बहितरीन प्रोग्राम मदोश मौसम में मिठड़ो आवाज़ मुफ़्त सां तव्हांजो इन मदोश मौसम में जेकॾहिं अव्हांजो साथ सरो आहे त यकीननि सभु मौसमूं ख़ुशगवार रहंदियूं। मलकानी शरीफ़ मागन मां ज़ेब लॻारे घणे तइदाद में प्यार मोकिलण लाइ असां बेहतरु रहता तव्हां लाजवाब बज़म प्यारा लिखी यादि कयो ऐं महबूब हुसैन अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मुफ़्त सां तव्हांजो तव्हां बसनि लाइ वक़्तु कढियो। कराची खां गुलाम मुस्तफ़ा केसराणी सलाम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्त साईं तव्हां बसनि लाइ वक़्तु करियो साईं यादि कयो। मलकानी शरीफ़ खां अब्दुल रहीम लॻारे साईं यादि कयो मुफ़्त साईं तव्हांजो असांजे पहिरीं प्यार दोस्त गुलाम मोहम्मद लुटर ज़बरदस्त प्यारा ख़ुशी जो लिखी यादि कयो मुफ़्त साईं तव्हांजो अलाह साईं तव्हांखे बि आबाद रखे तव्हां बसि साईं यादि कयो असां लाइ वक़्तु कढियो। ऐं धरती तुंहिंजो दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो आहियां। ऐं धरती तुंहिंजो दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो आहियां ऐं कारियुनि कारियुनि रातियुनि में मां जुगनू बणिजी जरकियो आहियां। ऐं धरती तुंहिंजा गीत चई हर दिलि खे मूं दहिकायो आहे ऐं दिलि दिलि में तुंहिंजो दर्द भरे मूं जनता खे जाॻायो आहे। मुर्ता नड़ियो पहिरीं प्यारो दोस्त तव्हां लिखियो सनाला हर हफ़्ते प्रोग्राम हलाईंदा हुजो मुफ़्त साईं। असां अॻे त हर हफ़्ते प्रोग्राम हलाईंदा हुआसीं पर कुझु वक़्त जे नज़ाकत जे हिसाब सां कुझु प्रोग्रामनि खां परते थी विया हुआसीं। कुझु हालात हूंदा आहिनि जेके ॿ पेर माण्हू खे पुठिते करे छॾींदा आहिनि। कुझु मजबूरियूं हूंदियूं आहिनि जेके घाव बणिजी दिलि ते तरी वेंदियूं आहिनि जिन्हनि जे करे माण्हू पंहिंजा सभु शौक़ु ख़्वाहिशूं फना करे छॾींदो आहे। पर वरी बि हीउ जीअण जो जहां जीअं जो तीअं हलंदो रहे थो ऐं हलणो आहे त उन जान सां हलंदे असां वरी बि कोशिशि कंदासीं हिन आवाज़ सफ़र में तव्हां सॼणनि सां गॾु साथ खे सराहूं बख़्शण जी। जेकॾहिं तव्हांजो साथ रहियो त आवाज़ सफ़र इनशाला वरी बि हर हफ़्ते रवंदो रहंदो।
मलकानी शरीफ़ मागन मां अब्दुल हफ़ीज़ लगारी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तो साईं तव्हांजो तव्हां बस यादि कयो ऐं तव्हां सां इमरान जाड़ो मलकानी ॿुधे पियो। असद खान लिसकाणी घणे तइदाद में प्यार मोकिलण सुल्तान बैत थोराइता तव्हां बस यादि कयो। ऐं मलकानी शरीफ़ मागन मां अब्दुल मजीद ऐं अतामन लगारी साईं यादि कयो। बैद कुर्ब साईं तव्हां बस लाइ वक़्तु कढियो। तो पुछी थे धरती ते छा कयो असां। तो पुछी थी धरती छा कयो असां। खुलियल आसमान हेठि बचा पालींदड़ जिजल माउ जो कसम आ त धरती तेल कढ़ाई जी कड़िया आहियूं। रिड़ी रिड़ी रिड़िया आहियूं ऐं विड़ी विड़ी विड़िया आहियूं। जलिया आहियूं दुखिया आहियूं रुलिया आहियूं ऐं तुंहिंजे चंचल चिलवलाइण ख़ातिर चखिया चढ़िया आहियूं। तो पुछी थी धरती त छा कयो असां। ही घाणे घायल जिस्म असांजा ही काती हेठां कंध ही सलाखनि पोयां तड़पंदड़ असांजो अखियूं। ही सिंध कमाण वेल जे वरण जा इंतज़ार ही हिकु शार जूं उजागियल अखियूं। ही पिरियुनि जे पिंबड़ियुनि में भॻल आरसनि जा लका ही सूर्य जा सिंगार बणियल सिसकियूं भरींदड़ असांजूं सिसियूं। ही पारोथा उछलायल खाधा ऐं असांजे बचनि जो बुखारो पेट तुंहिंजी गवाही लाइ गवाह रखियो असां। ऐं तूं पुछी थी धरती त छा कयो असां। हे टिल्टी जा धणी ही सुमरन जा दोदा शहीदनि जा शाह हिनायत ही नगर जा रूपला ही मयाणी जा मैदान ही सिंधु उछलायल आया काज़ी मेहंदी ऐं माठिण सदा वजूद असांजा। ही तोसां लोहे अज़ल जा वचन ही कखनि पखनि ऐं बुखनि पेटनि जूं कथाऊं ही जलाल में आयल जलाली बाबा ही अलस्ती ऐं मस्ती में दरादनि जा सच। अलस्ती ऐं मस्ती में दरादनि जा सच ही लियोर जे बाज़ार में विकाणियल इज़तूं ही मदोश अखियुनि जो उलारियल अदाऊं ऐं सदियुनि जे सदाउनि जे बखनि में सुतल क़यामतूं उथलाए पुथलाए छॾियूं आहिनि असां। ऐं तूं पुछी ते धरती त छा कयो असां। ही शिकारपुर जो शेख ही भणबांग भिटनि जो बाग़ी ही लाड़काणे लाथल सीसियूं ही टोड़ी जा ठिकाणा ही क़ुरान पाक जा मंज़ूम तर्जुमा ही मकली सुतल वजूद ऐं असीं ही भालवा जा रखियल भरमो साईं। ही भालवा जा रखियल भरमो साईं ही केच संदा पेच असांजा ही दरवाड़नि जो कहाणियूं ही दिलोरा जो दिल भरियूं ही फुलाणे जा सिंध फेरा ही जीजल माउ जे पेरनि ते हथनि जा तोहफ़ा ऐं हिकु निहाणी खे 7 किताबनि जा दर्जा। हा साईं त ॾिना आहिनि असां। हा साईं त ॾिना आहिनि असां। ऐं तूं पुछी थिए धरती त छा कयो असां। एजाज़ अली पिताफ़ी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम तव्हां लिखियो आहे त दिलि टोड़े इबादतूं थो करी साईं। दुआ आहे त तुंहिंजा सिजदा क़बूल पवनि। मुफ़्तो साईं तव्हां बस यादि कयो। शबीर चांडियोला कहिड़े मां खां अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तो साईं तव्हां बस यादि कयो। ॻोठ इब्राहिम लगारी खां बादशाह लगारी साईं यादि कयो। ऐं साॻे माॻे इब्राहिम लगारी खां फारूक अली साईं यादि कयो। बेद कुर्ब साईं तव्हांजा तव्हां बस लाइ वक़्तु करियो। गुलाम फरीद मैरी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तो मिठा तव्हां बस लाइ वक़्तु करियो। ज़ेब लगारी ख़ूबसूरत प्रोग्राम लिखी घणे तइदाद में प्यार मोकिलिया। ज़ेब साईं तव्हां ॼाण में प्यार बसनि अखियुनि ते तव्हां बस लाइ वक़्तु करियो। मलकानी शरीफ़ मागन मां मुदस्सिर अली शेराणी अस्सलाम वालेकुम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम लखे मुफ़्तो साईं तव्हां बस जे लाइ वक़्तु करियो। आइनात मैरी घणे तइदाद में प्यार मोकिलिया। तव्हां लिखियो बहितरीनु प्रोग्राम मुफ़्तो साईं तव्हांजा प्यार बसनि अखियुनि ते तव्हां बस लाइ वक़्तु करियो। ऐं ज़ेब लगारी तव्हां लिखियो त इनायत महरी खे भलीकार बज़म में मुफ़्तो साईं तव्हांजी खीकार भलीकार इनायत महरी जा दोस्त पुॼी चुकी। जलाल अहमद महरी लाल शाह खां साईं यादि कयो। जलाल अहमद महरी साईं तव्हां लिखियो आहे अस्सलाम वालेकुम साईं कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा। वालेकुम सलाम अलाह साईं अहसान ऐं तव्हां कीअं आहियो अलाह उमेद त ठीकु ठाक हूंदा। तव्हांजो मुफ़्तो जो तव्हां असां लाइ वक़्तु करियो साईं यादि कयो। सरदार नज़र बलोच सलाम लिखी यादि कयो। वालेकुम सलाम मुफ़्तो साईं तमामु असां लाइ वक़्तु कढियो। कॾहिं कॾहिं माण्हू मयारूं कंदा आहिनि त यार विसारे छॾियो अथई।
पर यकीन आउं ईअं ई चवंदुसि त उहे माण्हू न आहिनि विसारींदा। चवण वारो ई विसारे छॾींदो आहे, जेको मयारी कंदो आहे। जेकॾहिं उहो यादि जो अहसासु ॾियारे त सभु यादि हूंदा, केर बि विसरी नथो सघे। काफ़ी वक़्त खां मूं को बि प्रोग्राम नाहे कयो ऐं अॼु ईअं ई ज़हन ते कुझु ख़्याल तरी आया त दोस्तनि सां रूह रचंदियूं कजनि। साल जे डिघे अरसे खां पोइ अॼु जॾहिं प्रोग्राम स्टार्ट कयमि त अॼु वरी बि असांजो बहितरीनु दोस्त शौकत अली जुणेजो, जेको सदाईं असांजे प्रोग्राम में असांजे मौजूदु उस्ताद साईं अब्दुल रशीद कंबो जी का न का नसीहत प्रोग्राम में शामिलु कराए थो। ऐं अॼु डिघे अरसे पुॼाणा जॾहिं प्रोग्राम आहिनि कयो त शौकत अली जुणेजो साॻी रवायत खे बरक़रार रखंदे अॼु वरी बि साईं अब्दुल रशीद कंबो जो नसरी टुकड़ो मोकिलियो। शौकत अली जुणेजो मोहब्बतों साईं तव्हां बि असां यादि कयो ऐं तव्हां मोकिलियो आहे असांजे अब्दुल रशीद कंबो जो नसर। अॼुकल्ह सभु चङायूं सुठायूं हमदर्दी सचाई भलाई मोहबत इंसानियत सोशल मीडिया ते ज़रूरु मौजूदु आहे, पर इंसान जे किरदार जो हिसो तमामु घटि आहिनि। हर शख़्स ॿिए खे मशवरा राया ऐं सलाहूं ॾिए थो, ॿिए जा बि खामियूं कोताहियूं ॾसे थो, ॿिए खे सुठो इंसानु ॾिसणु चाहे थो, पर पाण सुठो इंसानु थियण लाइ तयारु न आहे। जेको पाण सुठो इंसानु न आहे, ॿियनि खे सुठो ॾिसणु घुरे थो, उहो ई वॾो कूड़ो ऐं मुनाफ़िक़ आहे। जेकॾहिं असां ख़ुदि सुठा थी पऊं त शायदि समूरो मुआशिरो सुठो थी सघे थो। पाण सुठा थियो, सुठनि जी ॻोल्हा न करियो। तव्हां ॿियनि खे सलामती ॾियो पिया, तव्हांखे सलामती माण्हू ॾींदा। मुखालिफ़त से मेरी शख्सियत संवरती है, मैं दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ। इनायत मेरी तव्हां लिखियो आहे। तव्हां सां गॾु बाबर हुसैन वासे पोटो ऐं नवाज़ जान बलोच गॾु आहिनि। रजब अली चांडियो तव्हां सां ई ज़बरदस्त प्यारा लिखी यादि कयो। घणी तइदाद में प्यार मोकिलण जे असां पेत थो रहे था ऐं तव्हां स्टिकर मोकिलिया आहिनि। महिरबानी करे स्टिकरनि जे बजाए जेकॾहिं को सुठो मवादु मोकिलियो त बहितरु थींदो। सरदार नज़र नवाणी घणे तइदाद में प्यार मोकिलण सां तव्हांजा बेत थो रहे था। ऐं पहिरीं प्यारो दोस्त डीपले खां मोहम्मद इदरीस रायमूं तव्हां लिखियो आहे। सॼी संगत खे सिक भरियो सलाम। वालेकुम सलाम साईं, तव्हांजा सलाम सॼी संगत जे दोस्त पुॼी चुका। रजब अली चांडियो तव्हां लिखियो आहे। कमाल जानी मोहब्बतूं साईं तव्हांजो, तव्हां बि असां लाइ वक़्तु कढियो। शेर दिल लाइ हिकिड़े माउ खां साईं यादि कयो, बेहद कुर्ब साईं तव्हांजा। ऐं निदो शहर लॻ ॻोठ बका नोड़ियो खां मुर्तज़ा नोड़ियो ऐं ख़ालिक नोड़ियो तव्हांजो आवाज़ु अलाह पाक सलामत रखे। मोहब्बतूं साईं तव्हांजो, अलाह पाक तव्हांखे बि सलामत रखे। शाद ऐं आबाद जो तव्हां बि असां लाइ वक़्तु कढियो। तव्हांजी मोहब्बतूं असां कॾहिं कोन विसारंदासीं। वफ़ा एजाज़ मेमण तव्हां बि असां यादि कयो। एजाज़ अली पिताफ़े लिखियो आहे। सच पुछी तव्हांजो प्रोग्राम जो असांखे बेसब्री जो इंतज़ारु हूंदो आहे। मोहब्बतूं साईं तव्हांजो, तव्हांजे इंतज़ार खे माठो करण जे लाइ ऐं तव्हां खां ई मोहबतूं वठण जे लाइ वरी बि बज़म बरक़रार रखंदासीं इंशाअल्लाह। तव्हां बि असां यादि कयो। तव्हां ॼाण में प्यार बि असांजे अखियुनि ते। मलकानी शरीफ़ जे मागनि मां पहिरीं प्यारो दोस्त ज़ेब लॻारे लिखे थो। सरदार शाह जो नज़म मुसाफ़िर तूं किथे आई। मुसाफ़िर तूं किथे आई, मुसाफ़िर मन सोॾे तोखे। मुसाफ़िर राति कारी आहे, ककर कड़काट कन केॾो। छिते न फूह जवानी जा, छमर था छाट कन केॾो। लिकी के आग जा आगम, लिङनि में लाट कन केॾो। सिवा तुंहिंजे अंदर ॾियड़ा, ॿरनि पर बाट कन केॾो। चिकन चूड़ियूं खिलनि खुंभा, बदन भड़काट कन केॾो। गंगाटियल ॻाल्हियूं ॻोड़ा, खणंदे ॻाठ कन केॾो। अंदर में प्यार पिया पंधड़ा, विञाए वाट कन केॾो। भनी आरस उमेदनि जा, चंदर चिमकाट कन केॾो। वॼायां विझ वांगे पई, तंबुरो तन सॾे तोखे। मुसाफ़िर तूं किथे आई, मुसाफ़िर मन सॾे तोखे। मुसाफ़िर मन सॾे तोखे। मुसाफ़िर उञ थी ईंदे त मां मल्हार थी पवंदुसि। घिटाऊं घाघरो थींदियूं ऐं आऊं कुंवार थी पवंदुसि। रंगींदे रूह जे राणा त मेहंदी डार थी पवंदुसि। ॻिची में तुंहिंजे पाईंदे त हथनि जो हार थी पवंदुसि। हेड़ो हंधि तुंहिंजे लाइ विछाए वार थी पवंदुसि। हेड़ो हंधि तुंहिंजे लाइ विछाए वार थी पवंदुसि। हूं त हिकिली आहियां जे चुमंदे चार थी पवंदुसि। ज़रवां ज़ात तुंहिंजे जो सॼो संसार थी पवंदुसि। न आहे हेल जे ढोलिया, बदन ते बार थी पवंदुसि। संदल जे काठ वांगे पियो, जलियो जोबन सड़े तोखे।
मुसाफ़िर तूं किथे आहीं, मुसाफ़िर मन सॾे तोखे। मुसाफ़िर तूं किथे आहीं, मुसाफ़िर मन सॾे तोखे। मुसाफ़िर प्यार जे वसंदो, पलर पालोट ॾेई वेंदो। अखियुनि जो ऋण छॾे सपनो, कतिन खे कोट ॾेई वेंदो। चुमी जो चंड जे चमकियो, चङेरी चोट ॾेई वेंदो। उञारो चोर को बादल, अखियुनि जी ओट ॾेई वेंदो। वरे जो वाव वाड़े ते फुलारी फोट ॾेई वेंदो। गुलाबी गुल टारे खे टिंदे टोट ॾेई वेंदो। खथेरो खिवण जीअं ईंदो, खिली का खोट ॾेई वेंदो। अङण ते नाज़ बू नचंदा, मीहड़ो मोट ॾेई वेंदो। वरे जा मोट वणजारा, दिलनि जो धन सॾे तोखे। मुसाफ़िर तूं किथे आहीं, मुसाफ़िर मन सॾे तोखे। मुसाफ़िर तूं किथे आहीं, मुसाफ़िर मन सॾे तोखे। मुसाफ़िर मन वतन आहे, उते ई पाण मिलंदासीं। कचो ई बोर जवानी जो, न छिरकी छाण मिलंदासीं। कासुरी साह में सांडे, खथोरी खाण मिलंदासीं। ही ॿाऊं हार वांगे तूं, तिखेरियूं ताण मिलंदासीं। मिलण लाइ खट ख़ाली आहे, विछोड़ो वाण मिलंदासीं। बदन जी बात ॿी आहे, अखियुनि खे आण मिलंदासीं। मां तो में तो जियां हूंदुसि, मिठा तो माण मिलंदासीं। अला से आसरा तुंहिंजा, अला से आसरा तुंहिंजा, हींअर हाण मिलंदासीं। फुटी फारूं थियोड़ो हींअड़ो, हेरण पन सॾे तोखे। मुसाफ़िर तूं किथे आहीं, मुसाफ़िर मन सॾे तोखे। मुसाफ़िर मन सॾे तोखे। इनायत महरी तव्हां लिखियो आहे। उदासी अब्दुल करीम महरी, अब्दुल वाहब, अब्दुल मजीद महरी, लालो महेश्वरी तव्हां सां यादि कयो। रजब अली चांडियो, मुरीद चांडियो, अली मुख्तियार अली चांडियो सां यादि कयो। ऐं रज़ाक दलवाणी ज़बरदस्त सलाम अदा, बहितरीनु प्रोग्राम। वालेकुम सलाम मुफ़्तू सां तव्हां बस लाइ वक़्तु करियो। रजब अली चांडियो घणी तइदाद में प्यार मोकिलिया। सुल्तान खान शाहणी बलोच राजस्थान इंडिया खां तव्हां सां यादि कयो। मुफ़्तू सां तव्हां इंडिया जे सरहद में ॿुधो पिया। बेद कुर्ब असांजो पहिरीं प्यारो दोस्त इकरार जूणे जो सलाम प्यारा लिखी यादि कयो। वालेकुम सलाम इकरार साईं, तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो। तव्हां ॼण में प्यार बसि अखियुनि ते। वफ़ा एजाज़ मेमन गुलाम मुस्तफ़ा मला पंगरियो खां घणे तइदाद में प्यार मोकिलिया। मलकानी शरीफ़ मागन मां इरफान लगारे तव्हां लिखियो। तव्हां ॼण में प्यार बसि अखियुनि ते। तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो। सरहद पार कच्छ बुनी ड्रामा सुल्तान खान शाहणी लिखे थो। दिलरुबा दोस्त जी यादूं। ऐं दोस्त उहो बि को वक़्तु हुयो, तुंहिंजो मूंसां प्यारु हुयो। ऐं दिलबर उहो वक़्तु तोखे अञा यादि हूंदो, जंहिं ॾींहुं तोसां आउं मिलणु आयो हुअसि। ऐं तूं बि आयो हुएं। तूं मूंसां मोहबत जो वचन कयो हो। तो चयो हो त मुंहिंजा मिठा, जेसीं मुंहिंजे सीसी में साहु आहे, तेसीं तोसां आउं गॾु रहंदुसि। वरी हुनखे मूं चयो हो, दिलरुबा दोस्त, तूं मूंसां वचन न कर। हिकु ॾींहुं तूं मूंखे अकेलो करे हलियो वेंदे। पर वरी बि हुन आथत ॾींदे चयो हो, तोखे छॾे कॾहिं बि कोन ईंदुसि। तोसां मूं बेपनाह मोहबत कई आहे। मुंहिंजा प्यारा, हथ सां हथ मिलाईंदे तो वचन कयो हो, तोखे छॾे दिलि तां लाहे वञा त काफ़िर थियां। ऐं दिलबर, जेकॾहिं तुंहिंजो साथ मूंसां हूंदो त हीअ दुनिया पाण खे छा कंदी। सभु वाइदा करे हुन मूंखे मुंहिंजी बाह में धाॻो ॿधो हो। उहो धाॻो मुंहिंजी बाह में अॼु बि निशानी तौरु महफ़ूज़ आहे। पर अफ़सोस, वरी मूंसां मिलणु न आयो। मुंहिंजी अखियुनि में मूं ॻोढ़ा ॾिठा हुआ। मूं हुनखां पुछो, मुंहिंजा दिलबर दोस्त, कॾहिं मूं तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा न आहिनि ॾिठा। ऐं तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा। हुन मूंखे रोई ॿुधायो त मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा माइटाणे मुंहिंजो परणो कनि पिया। इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढो रोअणु आयो हो। पर अफ़सोस, हुन मूंखे चयो हो त मूंखे माफ़ु कजां, मूं तोसां कयल वाइदा निभाए न सघियुसि। हुन मूंखे चयो हो, तोखे हक़ीक़त ॿुधायां, जॾहिं मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा ॾिठा आहिनि, तॾहिं खां मूंखे अलाए छो मुंहिंजे पेरनि खां ज़मीन निकिरी वई आहे। पाण त मोहबत कई हुई, पाण त प्यारु कयो हो, पाण त गुनाह कोन कयो हो। ही ज़ालिम पाण खे छो पिया जुदा कनि। ही ज़ालिम ज़मानो आहे, प्यार वारनि खे मिलणु न आहे ॾींदो। ऐं हुन मूंखे कसम ॾिनो हो, मुंहिंजी शादी खां पोइ ख़ुशियुनि में गुज़ारजा। मुंहिंजे वञण खां पोइ का छोकिरी ॻोल्हे हुन सां शादी कजां। मूं जेतिरी हुन सां मोहबत कजां। मूं हुनखे चयो हो त प्यार
ज़िंदगी में हिकु दफ़ो ई थींदो आहे जेको सिर्फ़ु मूं तव्हां सां कयो हो ऐं हाणे दिलि ॿिए खे नथो ॾेई सघां ऐं हुन उछंगारो ॾींदे मूंखां मोकिलायो हो। हू मूंखां हमेशह जे लाइ वई हली, पर अफ़सोस मूंखे हू कॾहिं बि न आहे विसरी सघी ऐं हुन पुॼाणा न का मंज़िल मिली आहे, न को ठिकाणो मिलियो आहे। बसि अखियुनि में लुड़क आहिनि, हुनजी यादूं आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं आहिनि जेके ॻुझ ॻोह में प्यार जे कयूं हुयूं, जेके अधु राह में टुटी वियूं, अधु राह में उहो सुहिणो प्यार जुदा थी वियो। मौजूद उस्ताद साईं अब्दुल रशीद कंबो साहब जो फर्ज़ंद शाहिद रशीद लिखे थो, जॾहिं शाम पाछनि खे वेड़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सेड़े छॾे, तॾहिं चंड खे तूं नियापो कजा। अञा हसरतनि जा ॾिया था ॿरनि, अंदरि के आसरा अञा था रहनि। असां वक़्त जी चीच न आहे छॾी, हली आओ जाना, ज़िंदगी एॾी न आहे वॾी, ज़िंदगी एॾी न आहे वॾी। बाबर हुसैन वसाण वासे पुटो तव्हां सां यादि कयो, तव्हांजा कुर्ब तव्हांजा में प्यार बसि अखियुनि ते। इनायत मेरी तव्हां लिखियो, पंहिंजा उहे न आहिनि हूंदा जेके रुअण ॿुधी ईंदा आहिनि, पंहिंजा त उहे हूंदा आहिनि जेके रुअण न आहिनि ॾींदा। असांजो पहिरीं प्यारा दोस्त शौकत अली जुणे जो साईं अब्दुल रशीद कंबो जो नसर लिखे थो, हिन दुनिया में जेको बि आयो आहे हिकु ॾींहुं हितां वञिणो आहे। जिन दुनिया में अचण जो मक़सदु सम्झी वरितो ऐं पंहिंजी हयाती खे हुन मक़सद जे माण्हुनि लाइ वक़ुफ़ु करे छॾियो, उहे कामयाबु थिया ऐं ज़िंदगी जी मुमल माणे विया। जॾहिं हितां वञिणो ई आहे त मुख़्तसिर क़याम ख़ुशगवार गुज़री वञे, का रूह को जिस्म अहिड़ो न हुजे जेको ज़ख़्म साण खणी वञे, उन्हनि ज़ख़्मनि जो इल्ज़ाम असांजे सिर अचे। किथे ज़बान सां त किथे हथ सां हिन दुनिया में का न का अहिड़ी सुञाण ऐं सुराण मोहबत दोस्ती हमदर्दी छॾे वञिजे जेका ॿुधाईंदी रहे तव्हां हिन राह तां गुज़रिया हुआ, पई मंझि फुलियार माणक मेरो न थिए, पए मंझि फुलियार माणक मेरो न थिए, लाली लहे न तुंहिंजी सारी सभु ॼमार, जे खुटा ख़रीदार त बि मुल महांगो हुनजो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो बहितरीनु आवाज़ु असांजो आइडियल उस्ताद साईं बशीर उडे जो आवाज़ बज़म में असांखे कनाए पियो मुफ़्त सां तव्हां बि असां लाइ वक़्तु करियो त वञण में प्यार बसि अखियुनि ते। सुल्तान खान शाहानी बलोच तव्हां घणी तइदाद में प्यार मोकिलिया, तव्हांजो मुफ़्तूं असां लाइ एज़ाज़ जा ऐं मुर्तज़ा नोड़ियो तव्हां लिखियो आहे संदसि गज़ल, ॾुख सुख में रहण वारो अॼु धार थियो मूंखां, मुंहिंजी सार लहण वारो अॼु धार थियो मूंखां। ॾुख सुख में रहण वारो अॼु धार थियो मूंखां, मुंहिंजी सार लहण वारो अॼु धार थियो मूंखां, खणी कसम कई वाइदा तिन मां न थियो फ़ाइदो, हर रोज़ु अचण वारो अॼु धार थियो मूंखां। सो माण्हू वियो मटिजी जंहिं रातियूं कटियूं गॾिजी, मिठियूं ॻाल्हियूं करण वारो अॼु धार थियो मूंखां। मुर्तज़ा रोई नोड़ियो हू धार आ थियो, हू साह ॾियण वारो अॼु धार थियो मूंखां। साहिली पटी सिराणी मां असांजो पहिरीं प्यारो दोस्त ग़ुलाम मोहम्मद लुटर, प्यारा भाउ तव्हांजो प्रोग्राम ॿुधो पिया मुफ़्त सां तव्हां ॼण में प्यार बि असांजे किथे साजिद अली बबर खे भलीकार इनायत मेहरी जी तरफ़ां ऐं तव्हांजी भलीकार पहुची चुकी। शबीर बलोच खे बज़म में तव्हां भलीकार चई आहे, तव्हांजो कुर्ब तव्हां असां लाइ वक़्तु करियो। सुल्तान खान शाहानी बलोच तव्हां लिखियो, मोहब्बत चीज़ ऐसी है कभी होती है अपनों से, कभी होती है सपनों से। मोहब्बत चीज़ ऐसी है कभी होती है अपनों से, कभी होती है सपनों से, कभी अनजान राहों से, कभी गुमनाम नामों से। मोहब्बत चीज़ ऐसी है कभी होती है फूलों से, कभी बचपन के झोलों से, कभी बेअख्तियारी में, कभी पक्के उसूलों से। मोहब्बत एक मोहब्बत है, मोहब्बत एक सदाकत है, मोहब्बत एक इबादत है। मोहब्बत चीज़ ऐसी है दुखों में रोल देती है, दर्द अनमोल देती है, जहर भी घोल देती है। मोहब्बत चीज़ ऐसी है। ज़ेब लगारी तव्हां लिखियो आहे, मामी असद अली लगारी के प्रोग्राम में भलीकार तव्हांजी भलीकार पहुची चुकी, इनायत मेरी घणी तइदाद में प्यार मोकिलिया। ऐं रज़ाक दलवानी तव्हां लिखियो आहे त साह हिकु हिकु जी क़ीमत भरी आहे, ज़िंदगी आहे या मश्करी आहे।
अहमद अली चांडियो माशाल्लाह जियो दिलबर मोहब्बत सां तव्हांजो घणे तइदाद में प्यार मोकिलिया। तव्हांजा प्यार बसने अखियुनि ते। रज़ाक तलवाणी था लिखे दुनिया थकाए विझे थी वरी जीअण लाइ वझ मिलियो वञे। सच पुछो त सोशल मीडिया जिते सुठा दोस्त ॾिना उते तकलीफ़ ॾाढी ॾिनी आहे। हसास तबियत हुजण बाज़ाब खां घटि न आहे। हिते ज़ख़्म कंहिंखे ॾेखारिजे हर कोई लप लूण जे खणियो हले। रज़ाक भाउ दर्द तकलीफ़ूं हर इंसान जे अखियुनि जे अॻियां गुज़रनि थियूं। जंहिं माण्हू जी दिलि तां दर्द गुज़रे थो उहो ई भोॻे थो, उहो बि बर्दाश्त करे थो। पर जेके हसास ज़हन हूंदा आहिनि उहे ॿियनि जे दर्दनि ते रोई ॾींदा आहिनि। उहे ॿियनि जे दर्दनि खे पंहिंजो दर्द सम्झी छिंगारो ॾींदा आहिनि। ज़रूरी न आहे त पंहिंजे ई दर्द ते मातम कजे ऐं ॿियनि जे दर्दनि ते टहिक ॾेई खिलिजे। पर हसास ज़हननि जी माइटाणी मिल्कत रही आहे त हर दर्द में भाङे वहिंवार हूंदो ऐं इहा ई इंसानियत आहे। इहो इंसान जी अलम बरदारी खे बरक़रार रखण जो अलमियो आहे। मोहम्मद अफ़ज़ल बलोच तव्हां बि असां यादि कयो त वञण में प्यार बि अखियुनि ते घणे तइदाद में प्यार मोकिलण सां तव्हांजा बेहतरु रहता। ग़ुलाम नबी शाह सां यादि कयो ऐं जहांगीर लगारी बि असां लाइ वक़्तु ॾियो त वञण में प्यार बि अखियुनि ते। अवां जे प्यार खे भाकर भरे वरितमि, ख़ुशामदी खिकार खे भाकर भरे वरितमि। प्यार पवित्र हो चपनि में रहिजी वियो को, अखियुनि जे इज़हार खे भाकर भरे वरितमि। प्यार जा इज़हार कॾहिं कॾहिं चपनि तां उचारजी न आहिनि सघिबा, पर अक्सर करे उहे प्यार जा इज़हार अखियुनि में मातम कंदा रहनि था। उहे हसास दिलियूं हूंदियूं आहिनि जेके उन प्यार जे इज़हार मोहबतनि खे महसूसु कंदे मोट ॾियनि थियूं। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त अखियूं पढ़ण वारा न आहिनि मिलंदा। अखियुनि में मोहबतूं दर्द बणिजी वेंदियूं आहिनि ऐं उहे दर्द इंसान खां जिया पोइ खसे वठंदा आहिनि। जवानियूं जली वेंदियूं आहिनि, फूह जवानी में वारनि में अछा अची वेंदा आहिनि। ख़्वाहिशूं दरबदर थी वेंदियूं आहिनि ऐं पाण ठहण ते को बि सुकून नाहे हूंदो। मोहबतनि जी हासिलात लाइ हर को पंधु करे थो। ज़रूरी न आहे त उहे मोहबतूं कंहिं हसन परवर महाजुबी औरत सां ई हुजनि। उहे मोहबतूं को त धन दौलत सां बि करे थो। उहे मोहबतूं को त माल मिल्क सां करे थो। उहे मोहबतूं को त वतन सां करे थो, को सिंध धरती सां करे थो ऐं उहे मोहबतूं को पंहिंजे लाडले सिंधू दरिया सां करे थो। जंहिं सिंधू दरिया जी मौज ऐं ओज खे माणण जे लाइ उहो ॾींहुं राति जतन करे थो। छो जो मोहबत हासिलात जे लाइ इंसान खे तकलीफ़ूं सहणियूं पवनि थियूं ऐं तकलीफ़ूं सहणी मोहबत आहे। उसामा लाडला इरफान अली लगारी तव्हां सां यादि कयो। अब्दुल रहमान बंबरो सलाम ऐं भलीकार लिखी यादि कयो। सॼणनि खे सॼे सॼणनि खे तव्हांजी भलीकार पहुची चुकी। तव्हांजा बि कुर्ब तव्हां सां यादि कयो। खिलीज तो खेकारियो त मुर्की पयासीं, निमाणी नज़र सां निहारियो त मुर्की पयासीं। चप फड़किया पए नेण झुकियल फिरी, लबनि तां नाह उचारियो त मुर्की पयासीं। ज़बान मां निकितल लफ़्ज़ कंहिं लाइ खुरात कंहिं लाइ भला आहिनि, पर जंहिं कंहिंखे बाज़ारे कयो हुजे त माफ़ु कजो। वांदे हीर सां ठरंदड़ राति सां असां बि हिन आवाज़ बज़म मां अव्हां खां मोकिलाईंदासीं। कंहिंखे आज़ारियो हुजे त माफ़ु कजो, बिना इजाज़त निहारियो हुजे त माफ़ु कजो। अव्हां जो साथ हुयो छा न पए चयमि, ग़लति को लफ़्ज़ उचारियो हुजे त माफ़ु कजो। सॾ जो सॾ थएं त लख थोरा, हीणे जो हॾ थएं त लख थोरा। सॾ जो सॾ थएं त लख थोरा, हीणे जो हॾ थएं त लख थोरा। असां आवाज़ खणी पहुतासीं, गोॾे सां गॾु थएं त लख थोरा। अब्दुल वाहब तव्हां लिखियो ख़ूबसूरत आरजे लिसनरनि खे सलाम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। मुफ़्तो साईं तव्हांजो तमामु असां यादि कयो ऐं जहांगीर लगारी बदीन मां जहांगीर लगारी प्रोग्राम इंजॉय कयूं पिया। मैंने अक्सर लाडले औलादों को दुखों के साथ दर बदर देखा है।
माविया अकबर तव्हां लिखियो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लखे मोहब्बतूं तव्हां मूंसां यादि कयो। ऐं अब्दुल वाहब तव्हां लिखियो आहे त सलाम आरजे मोहम्मद ख़ान महरी खे। साईं जेकॾहिं मोहम्मद ख़ान महरी ॿुधंदड़ हूंदो त तव्हांजा सलाम मोहम्मद ख़ान महरी इनायत महरी दोष पुॼी चुका। दिल जूं ॻाल्हियूं कंदे दिल जा ॿार लही पिया, खिल जूं ॻाल्हियूं कंदे दिल जा ॿार लही पिया। अवां गुज़ारे ऐं विसारे छॾियो त का मयार नाहे, पल खन पल जूं ॻाल्हियूं कंदे दिल जा ॿार लही पिया। घणे वक़्तु पुॼाणा अॼु खन पल जूं ॻाल्हियूं अवां सां ओरियोसीं। यकीनन उहो ई जहान मिलियो जेको दिलनि खे सुकून ॾिए थो। दिलनि खे सुकून माण्हुनि ॾियण बि घुरिजे, छो जो रूह खे ख़ुशि करण जो अलाह साईं बि हुकुम ॾिनो आहे पंहिंजे रूह विंदराई जे लाइ। अॻे तोताकनि जूं मस्तियूं हूंदियूं हुयूं, कचारियूं हूंदियूं हुयूं, पर मोबाइल फ़ोन जिते सभु ॻाल्हियूं फुरे वरितियूं आहिनि त उन मोबाइल फ़ोन में छो न अहिड़ो जहान जोड़िजे जिते पाण वरी बि सभई गॾिजी कचारियूं कयूं, मोहबतूं विखेरियूं, हिक ॿिए जा दर्द ओरियूं ऐं हिक ॿिए जा हाल अहिवाल पुछूं। उन लाइ घणे वक़्तु पुॼाणा अॼु प्रोग्राम कयोसीं दोस्तनि जी राय ॾिसण जे लाइ त दोस्त अञा बि असांखे चाहिनि पिया या विसरी वियासीं, पर दोस्तनि जे अणमयो प्यार ऐं आर ॾिसी असां वरी बि साॻी तरह सां प्रोग्राम खे रवां दवा रखंदासीं। मन में मौजूदु सभई ॻाल्हियूं कंदे दिल जा ॿार लाहे छॾियासीं, कंहिंजा ॾुख भुलाए छॾियासीं। अणगणियूं अवां जो इज़हार अखियुनि ते रखंदे प्रोग्राम वञी पहुतो पछाड़ के पंध में। पछाड़ के पंध में प्यारा प्यार विखेरे हलो, दिलनि में रखियल सभु इज़हार विखेरे हलो। असां कीअं लॻासीं उहा अवां ते आहे, वेंदे वेंदे पंहिंजा वीचार विखेरे हलो। इन ते ई पंहिंजे प्रोग्राम सजणनि जी सार मां मशीनी सहकारी साथी अलाह बचायो बुलाणी सां गॾु पंहिंजे मेज़बान सनावला शेराणी खे मुर्की ॾिना मोकल। घिटाऊं घाट ते छायूं असांजो पंधु पूरो थियो। घिटाऊं घाट ते छायूं असांजो पंधु पूरो थियो। वञूं विश्राम जे ख़ातिर अव्हांजे प्यार तां प्यारा, वञूं था पाण वाहिरे पकी यादूं उॾी आयूं असांजो पंधु पूरो थियो। घिटाऊं घाट ते छायूं असांजो पंधु पूरो थियो। मोकिलायूं था दिलियूं गॾु।